मानवारियूं मायरूं थियूं उम्महातुल मुमिनीन। मानवारियूं मावरूं थियूं उम्महातुल मुमिनीन। घोट जिन जो आ मुहम्मद रहमतुल लिल आलमीन, रहमतुल लिल आलमीन। मानवारियूं मायरूं थियूं उम्महातुल मुमिनीन। पहिरों नंबर आ अमर जी जल ख़दीजा बा सफ़ा, जी जल ख़दीजा बा सफ़ा। मीर मदनी मुस्तफ़ा सा जह वडी कईया वफ़ा, जह वडी कईया वफ़ा। चार न्याणियूं ऐं ब पुटड़ा थिया अमर मां बिल यकीन। चार न्याणियूं ऐं ब पुटड़ा थिया अमर मां बिल यकीन। मानवारियूं मायरूं थियूं उम्महातुल मुमिनीन। मानवारियूं मावरूं थियूं उम्महातुल मुमिनीन। घोट जिन जो आ मुहम्मद रहमतुल लिल आलमीन, रहमतुल लिल आलमीन। मानवारियूं मायरूं थियूं उम्महातुल मुमिनीन। बीबी सौदा सां नबी सोहणी जो पो निकाह थियो, हा बियो निकाह थियो। जान बन सां जोड़ जी जल जो यको वहवाह थियो, हा यको वहवाह थियो। 22 हिजरीअ में सा जन्नत मकामे थी मकी। 22 हिजरीअ में सा जन्नत मकामे थी मकी। मानवारियूं मायरूं थियूं उम्महातुल मुमिनीन। मानवारियूं मायरूं थियूं उम्महातुल मुमिनीन। घोट जिन जो आ मुहम्मद रहमतुल लिल आलमीन। मानवारियूं मायरूं थियूं उम्महातुल मुमिनीन। टियों नंबर आयशा अमर रानी रसूलुल्लाह जी, रानी रसूलुल्लाह जी। सिद्दीक़ तय्यब बानी मिठे अल्लाह जी, बानी मिठे अल्लाह जी। जंहिंखे वाखाणियो ख़ुदा आंदी ख़बर रूहुल अमीन। जंहिंखे वाखाणियो ख़ुदा आंदी ख़बर रूहुल अमीन। मानवारियूं मायरूं थियूं उम्महातुल मुमिनीन। मानवारियूं मायरूं थियूं उम्महातुल मुमिनीन। घोट जिन जो आ मुहम्मद रहमतुल लिल आलमीन। मानवारियूं मायरूं थियूं उम्महातुल मुमिनीन। ऐं अमर हफ्सा नबीअ जो आहरम चोथो नंबर, आहरम चोथो नंबर। जंहिंजो बाबो ॿियो ख़लीफ़ो आ बणियो हज़रत उमर, आ बणियो हज़रत उमर। जंहिं फ़तह दुनिया कई ईरान फारस रूस चीन। जंहिं फ़तह दुनिया कई ईरान फारस रूस चीन। मानवारियूं मायरूं थियूं उम्महातुल मुमिनीन। घोट जिन जो आ मुहम्मद रहमतुल लिल आलमीन। मानवारियूं मायरूं थियूं उम्महातुल मुमिनीन। 5 नंबर बीबी ज़ैनब मोमिनन जी मां, मोमिनन
मोमिनन जी मावा जैसा अरबी घोट टे हिजरीअ में कयो निकाह हुआ हाँ कयो निकाह हुआ लक़ब जंहिंजो मुंड खां मशहूर उम्मुल मसाकीन मानवारियूं मायरूं थियूं उम्महातुल मोमिनीन मानवारियूं मायरूं थियूं उम्महातुल मोमिनीन घोट जिन जो आ मुहम्मद रहमतुल लिल आलमीन मानवारियूं मायरूं थियूं उम्महातुल मोमिनीन बीबी साइण उम्मे सलमा जो नबर आहे छहों हाँ नबर आहे छहों ऐं अमार हान बीबीअ जो नबर आहे ॾहों हाँ नबर आहे ॾहों जिनके भांगे में मिलियो महबूब ख़तमुल मुरसलीन जिनके भांगे में मिलियो महबूब ख़तमुल मुरसलीन मानवारियूं मायरूं थियूं उम्महातुल मोमिनीन मानवारियूं मायरूं थियूं उम्महातुल मोमिनीन घोट जिन जो आ मुहम्मद रहमतुल लिल आलमीन मानवारियूं मायरूं थियूं उम्महातुल मोमिनीन सती घर वारी सजण जी बीबी ज़ैनब आ बणी बीबी ज़ैनब आ बणी जंहिंखे परवर पाक अरबीअ लाइ चूंडियो हो खणी हा ख़ुदा चूंडियो खणी मुड़ुस जंहिंजो थियो मुहम्मद राहतुल लिल आशिकीन मुड़ुस जंहिंजो थियो मुहम्मद राहतुल लिल आशिकीन मानवारियूं मायरूं थियूं उम्महातुल मोमिनीन घोट जिन जो आ मुहम्मद रहमतुल लिल आलमीन मानवारियूं मायरूं थियूं उम्महातुल मोमिनीन अठी बीबी आज वेरिया जानबन जे जोड़ में जानबन जे जोड़ में नाई जी जल बीबी सफेया हुई पुनल जे पतोड़ में हा पुनल जे पतोड़ में इन अमड़ खां 10 हदीसूं हिन रिवायत थियल मुबीन इन अमड़ खां 10 हदीसूं हिन रिवायत थियल मुबीन मानवारियूं मायरूं थियूं उम्महातुल मोमिनीन मानवारियूं मायरूं थियूं उम्महातुल मोमिनीन घोट जिन जो आ मुहम्मद रहमतुल लिल आलमीन मानवारियूं मायरूं थियूं उम्महातुल मोमिनीन बीबी साइण उम्मे हबीब आज का यारों नंबर आज का यारों नंबर बिन्त बू सुफियान जी आहे जेको सरदारी घर आज को सरदारी घर काफ़ी जंहिं आहे ॿुधायो मुस्तफ़ा दिल बर जो दीन काफ़ी आहे जंहिं ॿुधायो मुस्तफ़ा दिल बर जो दीन मानवारियूं मायरूं थियूं उम्महातुल मोमिनीन घोट जिन जो आ मुहम्मद रहमतुल लिल आलमीन मानवारियूं मायरूं थियूं उम्महातुल मोमिनीन मेमुना ऐं मारिया ही आखिरी हिन मायरूं आखिरी हिन मायरूं हिक दफन आहे मदीने ॿी मके जे ॿाहिरों ॿी मके जे ॿाहिरों
सब फजीलत फैज़ वारियूं अव्वली आखिरी सब फजीलत फैज़ वारियूं अव्वली आखिरी मान वारियूं मायरूं थियूं उम्महातुल मोमिनीन। ही अब्दुल वाहिद जतोई आसंदन दरजो गुलाम आसंदन दरजो गुलाम अहल बैत सहाब दे तो मोकले सिकमा सलाम मोकले सिकमा सलाम शल शफात सब कंदा महशर अंदर थींदा मुईन शल शफात सब कंदा महशर अंदर थींदा मुईन मान वारियूं मायरूं थियूं उम्महातुल मोमिनीन मान वारियूं मायरूं थियूं उम्महातुल मोमिनीन। घोट जिन जो आ मुहम्मद रहमतुल लिल आलमीन घोट जिन जो आ मुहम्मद रहमतुल लिल आलमीन मान वारियूं मायरूं थियूं